खबरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयां थी। मलीर मां सैयद सलेमान शाह जी रिपोर्ट मूजिबि त मलीर भरिसां कासमाणी पाड़े जी रवासी बेवा माई हवा पंहिंजी घर ते हमले ऐं धमकियुनि ऐं दुकान ते ज़ोरी बंदि करण जे ख़िलाफ़ घर भातियुनि वॾी भेण शरीफ़ा ऐं मासूम ॿारनि समेत अवामी प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त इलाइक़े जा बसर ऐं बदनाम मंशात फरोश टोलो जनमा मरियम मोहम्मद अली हसन ऐं ॿिया शामिल आहिनि जेके संदसि जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। माई हवा ॿुधायो त ॼाणियल टोले 3 फरवरी ते कासमाणी पाड़े में संदसि घर ते हमलो करे जिते जवाबदारनि संदसि नौजवान न्याणी ते विच रोड ते तशदुद कयो ऐं क़त्ल जूं धमकियूं ॾेई फरार थी विया हुआ। हिन चयो त वाक़े बाद एसएचओ सुखण ऐं रेंजर्स खे दरख़्वास्त ॾिनी पर अञा ताईं को बि नतीजो न निकितो आहे। हिन वधीक चयो त हू बेवा आहे ऐं पोलियो वर्कर तौरु कमु करण सां गॾोगॾु नंढड़े दुकान हलाए पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदी आहे पर कब्ज़ागीर टोलो ज़बरदस्ती दुकान बंदि कराए कब्ज़ो करणु चाहे थो। माई हवा एसएसपी मलीर डीसी मलीर एसएचओ ऐं रेंजर्स अमलदारनि चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे जवाबदारनि खे फौरी तौरु गिरफ़्तार करण ऐं बचनि खे तहफ़्फ़ुज़ करण जो मुतालबो करे छॾियो आहे।